पैसा मिलंदा रहनि, पैसनि अचण सां को बि एतिराज़ु कोन आहे, पर जॾहिं पैसा बि जारी थियनि पर उनखे कमु जेको आहे उहो ज़ाहिर थियणु ज़रूरी आहे। मोहम्मद हयात, तव्हांजो ठेकेदारी सिस्टम सां बि तव्हां सलाहियल रहिया आहियो माज़ी में, तव्हांखे ठेकेदारी कम जी बि ख़बर आहे त केतिरा परसेंट कमु थियण खां बाद एडवांस बिल जेको जारी थियण जी ज़रूरत आहे या जारी कयो वेंदो आहे। ऐं उन खां अलावा जेको ही मां सॼी तफ़सील तव्हांजे साम्हूं रखी आहे त अब्दुल वहाब जीअं पंहिंजी ॻाल्हि में जेको आहे त ॻाल्हाए वियो त जेको एक्सीएन आहे मुसवर कलोड़ो, उनजे मथां इहो मुबैना तौर ते इल्ज़ाम रहियो आहे त ही हिकिड़ो करप्ट क़िस्म जो माण्हू आहे ऐं अरबे रुपयनि जो जॾहिं प्रोजेक्ट अचनि था त उहे माण्हू जेको आहे त अलाए किथां खां किथां फेराए करे उन्हनि माण्हुनि खे सीटनि ते विहारे वञे थो। ऐं तव्हां पंहिंजो इन सॼे मामले ते तव्हांजो छा चवणु हूंदो ऐं तव्हां हमेशह स्ट्रगल बि कई आहे इन मामले ते? महिरबानी माशुक साईं। गुज़ारिश इहा आहे त अब्दुल वहाब रूमाल में वेड़े ॻाल्हि थो करे ऐं मां ॻाल्हि सिधी ऐं चिटी कंदुमि। त शदालकोट में ही पहिरियों दफ़ो को पैकेज न आयो आहे तरक़ियाती कमनि जे हवाले सां। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ मदनि में अॻ में बि करोड़नि रुपयनि जा अरबनि रुपयनि जा पैकेज ईंदा रहिया आहिनि शहर जी तरक़ी जे लाइ, शहर जी ख़ूबसूरती जे लाइ, शहर जे ड्रेनेज सिस्टम जे लाइ, शहरनि खे साफ़ ऐं मिठो पाणी पुॼाइण जे लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पैसा जारी थींदा रहिया आहिनि। फाइलनि में तव्हां वञी ॾिसंदव त शदालकोट जे लाइ अरबे रुपया अची चुका आहिनि, पर उहे पैसा समूरा जा समूरा सिर्फ़ु फाइलनि में आहिनि। ऐं शहर जी असां सभिनी जे अॻियां आहे सूरत हाल त शहर सॼो खंडर बणियल आहे। शहर जो को बि हिकिड़ो रोड रस्तो को साफ़ न आहे, को सुठो ठहियलु न आहे, सफ़ाई न आहे। शहर में तव्हां घरां वेझी तंहिंजी ईंद सुरमा करे ॿाहिरि निकिरो, अधु कलाक चक्कर हणी मोटो त माण्हू पंहिंजो पाण खे नथो सुञाणे सघे। सॼो शहर मिटी धूड़ दज़ ऐं उन सां बि मुख़्तलिफ़ बीमारियूं पैदा थियनि थियूं। ड्रेनेज जो असां वटि को बि निज़ाम कोन्हे को, जेको नालनि जो पाणी आहे उहो ओवरफ्लो थी करे माण्हुनि जे घरनि में अंदरि दाख़िल थिए थो। गटरनि जा ढक खुलिया पिया आहिनि, केतिरा दफ़ा गटरनि में नंढड़ा मासूम ॿार किरी जेको आहे फोत बि थी चुका आहिनि। इहा असांजे शहर जी हिकिड़ी तारीख़ आहे, सभिनी जे साम्हूं आहे त इहो सॼो शदालकोट ॼण त को खंडर बणियल आहे। अरबे रुपया आया, उहे इन ई तरीक़े सां फाइलनि में कागज़नि में ॾेखारे, उहे ख़र्च ॾेखारे, उहे खाई खपाए जेको आहे हलिया विया। त हाणे मसइलो इहो आहे त ही जेको बि शहर जे अंदरि जेके पैसा आया आहिनि, ख़र्च फाइलनि में थिया आहिनि, इन में सिर्फ़ु ऑफिसर मुलविस न आहिनि, इन में सिर्फ़ु ठेकेदार मुलविस न आहिनि, पर मां त ईअं थो चवां त इन में पहिरें नंबर ते जेके मुलविस आहिनि उहो मक़ामी पीपल्स पार्टी जी क़यादत मुलविस आहे। ऐं उन सां गॾोगॾु असांजा हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, जंहिंमें MP आहे, MNA आहे, उहे इन में मुलविस आहिनि ऐं उन्हनि जा जेके ख़ासि माण्हू आहिनि उहे उन में मुलविस आहिनि। छो त जॾहिं पैकेज ईंदो आहे को बि त हू पंहिंजा ऑफिसर मनपसंदि पंहिंजा ऑफिसर मुक़ररु कराईंदा आहिनि। हींअर बि तव्हां ॾिसो त ही मुसवर कलोड़ो जंहिंजी ॻाल्हि थिए पई, पब्लिक हेल्थ जो एक्सीएन आहे। अॻ में बि जेके शहर में तरक़ियाती कम थिया, प्रोजेक्ट आया, वॾे में वॾा जेके पैसा हुया उहे पब्लिक हेल्थ खाते खे मिलिया ऐं इहो मुसवर कलोड़ो इंजीनियर हुयो। त उहे समूरा पैसा खुर्द बुर्द थी विया, उन्हनि जी का बि पोइवारी न थी, का इंक्वायरी न थी, ग्राउंड रिजल्ट को कमु कोन थियो ऐं उहो पैसा खाए खपाए पाण में मिली भगत करे विराए हिसाब पतियूं करे वरी बदिली कराए हलियो वियो। वरी जॾहिं ही हिकिड़ो मेगा प्रोजेक्ट शहरनि जे लाइ आयो आहे, 2 अरब रुपए जो पाणी जी स्कीम आहे ऐं 3.5 लख जी ड्रेनेज, 3.5 अरब जी ड्रेनेज जी स्कीम आहे। त इहा जीअं स्कीम आई आहे त वरी उन साॻे करप्ट इंजीनियर खे वरी घुराए उनखे मुक़ररु कयो वियो आहे। ऐं सिर्फ़ु इंजीनियर खे न, पर हिते शदालकोट जे अंदरि SDO बि उन्हनि पंहिंजी मर्ज़ीअ जो जेको आहे आंदो वियो आहे। ऐं जेको टेंडर थियो आहे उन में बि जेके कानूनी घुरिजूं आहिनि उहे पूरियूं न आहिनि कयूं वयूं। ठेकेदार बि हिकिड़ो बाअसर माण्हू आहे, चवंदा अली हसन दरदारी या कंहिंजो माण्हू आहे, उन्हनि जे आशीर्वाद सां उनखे कमु मिलियो, ॾिनो वियो आहे। त उहो ठेकेदार बि उन्हनि जो मनपसंदि, एक्सीएन बि उन्हनि जो पंहिंजो मनपसंदि ऐं SDO बि उन्हनि जो पंहिंजो मनपसंदि। हाणे इहे जेके ऑफिसर मुक़ररु कराइनि था, इहे मां त कोन थो करायां, तव्हां त कोन था करायो, को अपोजिशन को कॉम्प्रेस धुर त कोन थी कराए। यकीननि इन्हनि जी मुक़ररी जेका थिए थी उहा हुकूमती धुर थी कराए, या MP थो कराए, या MNA थो कराए, या अक़ीलती नुमाइंदो थो कराए, या मैडम फरियाल टालपुर थी कराए। चवण जो मतिलबु त मुक़ररी त हुकूमती धुर थी कराए न, या को पीपल्स पार्टी जी हितां जी मक़ामी क़यादत थी कराए।
त हाणे जॾहिं हिकिड़ो एक्सीडेंट हुनजो माज़ी जेको आहे उहो हिकिड़ो दागदार रहियो आहे, हुनजे मथां इल्ज़ाम आहिनि, शहरनि खे हुनजे मथां ख़दशा आहिनि, अॻ में बि हू सॼी जेको आहे अरबे रुपया अवाम जा शहरनि जा खाई लुटे फुरे हलियो वियो आहे, त उनखे तव्हां ॿीहर मुक़ररु कीअं था करायो? त इन जी मुक़ररी मां ई असांखे इहो ख़दशो हुयो त हीअ जेको ॿी पैसा आया आहिनि इन में बदुनानी थींदी, वरी बि माज़ी जीअं पाण में वंड विरासत करे जेको आहे खाई वेंदा, ऐं उनजो जेके असांजा ख़दशा हुया उन ते हक़ीक़त जो जेको ठपो हयो आहे उहो तव्हां ही ॾिसो, ही बिल मुंहिंजे बि हथ में आहिनि, त एडवांस में बिल जारी कया विया आहिनि। हाणे वाटर सप्लाई जी जेका स्कीम आहे शहरनि जे लाइ, जेका वार बेरा जेका अचे थी हाकिम शाह खां, त उन ते हिन महिल ताईं कहिड़े रुपए जो बि कमु शुरू न थियो आहे, रुपए जो बि कमु शुरू न थियो आहे, त उन ते जेको आहे हिननि जेको आहे 20-25 करोड़ अॻ में ई एडवांस में बिल जारी करे छॾिया आहिनि। बाबा तव्हां कहिड़े कानून तहत के ही को ईअं को अंधनि जी ख़ैरात आहे, तव्हां खाई बि वञो खाई ऐं खयूं बि वञो, को पुछण वारो, को कानून, को क़ाइदो, को ज़ाब्तो, का ॻाल्हि माना कुझु बि कोन्हे को। एॾे जिद दिलेरी हिननि खे, माना एॾो यकीन आहे त असां छा बि कंदासीं, असांखां को पुछण वारो कोन्हे। हाणे हुननि खे एॾो यकीन छाजे करे आहे त हुननि खे ख़बर आहे त असांजी जंहिं मुक़ररी कराई आहे उन असांखां हेतिरा पैसा वधा आहिनि, परसेंटेज वधी आहे, ऐं हीअ जेको अरबे रुपयनि जो पैकेज आहे इन में जेकॾहिं ठेकेदार खे बिल मिलनि था, हीअ 20-25 करोड़ जेके ठेकेदार खे जारी थिया आहिनि, इहे सभु पैसा ठेकेदार त कोन खाईंदो। इन में लाज़मी ठेकेदार जा 5 रुपया हूंदा, एसीअ जा हूंदा, एक्सीएन जा हूंदा, ऐं जिन उन्हनि खे मुक़ररु करायो आहे उन्हनि जा सभिनी जी पंहिंजी परसेंटेज मुक़ररु थियल हूंदी आहे, हर कंहिंखे पंहिंजो हिसो घर वेठे मिलंदो आहे। हाणे तव्हां एक्सीएन जे ख़िलाफ़ केॾा बि विलाग कयो, एहतजाज कयो, धरना हणो, पंहिंजो पाण खे बाहि ॾेई साड़े छॾियो, एक्सीएन खे परवाह ई न आहे। छो? हुनखे ख़बर आहे त जेको मुंहिंजे ख़िलाफ़ एक्शन खणण वारा जेके ताक़तूं आहिनि उहे मूंसां ॿिट बढ़ियल आहिनि, उन्हनि खे मां पंहिंजो हिसो पती ॾेई आयो आहियां, ऐं हिन बिलनि मां बि उन्हनि खे हिसो पती मिलंदो। इन जे करे तव्हां छा बि कयो हुनखे कुझु थींदो कोन। ठीकु आहे, उहो त पंहिंजी जाइ ते हुनखे कुझु थींदो न थींदो उहा बात जी ॻाल्हि आहे। ऐं जेको असांजो कमु आहे आवाज़ उथारणु आहे, शयूं माण्हुनि जे साम्हूं आणणियूं आहिनि, मुंहिंजो सुवाल अञा उते ई आहे। मां तव्हां सां इहा ॻाल्हि कई त तव्हां ठेकेदारी निज़ाम खां वाक़ुफ़ु आहियो, केतिरा परसेंटेज कमु थियण खां बाद में एडवांस बिल जारी थी सघे थो? ॾिसो न, मुंहिंजी ॻाल्हि अञा जारी आहे, तव्हां वरी विच में कटी, मां उन ॻाल्हि ते जेको आहे अचां पियो त हिननि खे इहो यकीन आहे त एक्सीएन जे ख़िलाफ़ को बि क़दम न खजंदो, छाजे करे त हुननि खे पंहिंजो सभिनी खां हुननि जी तय थियल आहिनि मामला, हुननि खे पंहिंजो हिसो पती घर वेठे मिली वेंदो। हाणे जेतिरे ताईं एडवांस बिल जारी करण जो जेको आहे त कानूनी तौर ते हिनखे एडवांस बिल जारी करण जो को बि अख़्तियार कोन्हे को। हा, बिल ईअं जारी थींदो आहे जॾहिं तव्हां मिसाल 2 अरब जो आहे टेंडर आहे, त तव्हां 25 करोड़ जो कमु कयो, उन खां पोइ तव्हांखे 25 करोड़ रुपया इंजीनियर ईंदो, एसडीओ ईंदो, उन जूं मापूं थींदियूं, मेयरमेंट थींदी, उनजो बिल ठहंदो, एमबी थींदी, उन खां पोइ उनखे जेतिरो कमु तव्हांजो थियल आहे उहो ओतिरो कम जो तव्हांखे बिल जारी कयो वेंदो। उन खां पोइ वरी तव्हांखे कमु करिणो आहे, 20-25 करोड़ जो कमु कंदव, वरी हुनजी मेयरमेंट थींदी, वरी हुनजो मापूं थींदियूं, बिल थींदो, उन खां बाद में तव्हांखे बिल मिलंदो। त एडवांस में बिल ॾियण जो को कॉन्सेप्ट ई कोन्हे। पर हिते जीअं त अंधेर निकिरी आहे ऐं सभु पाण में जॾिया पिया आहिनि, सभु मिलिया पिया आहिनि, इन जे करे हिननि जे लाइ को कानूनी ज़ाब्तो आहे ई कोन, को पुछाणो कोन्हे। पोइ इन जे करे हू पंहिंजो मुफ़्त जो माल सम्झूं पाण में पंहिंजो वंडनि ऐं विराइनि था, त हीअ मुकमल तौर ते गैर कानूनी अमल आहे। ऐं असांखे इहे ख़दशा अॻ में ई हुया त हीअ जेके अरबे रुपयनि जो पैकेज आयो आहे इहो माज़ी जे कमनि जीअं इन में बि सॼो ही पीपल्स पार्टी, हुकूमत, ही चूंडियल नुमाइंदा, ही इंजीनियर, ही ठेकेदार पाण में गॾिजी बंदरबान करे विराए खाई वेंदा। तव्हांजी ॻाल्हि मां अब्दुल वहाब सां कंदुमि। अब्दुल वहाब जीअं मोहम्मद याद ॻाल्हि कई आहे त हिननि खे जेको आहे त को बि अख़्तियार कोन्हे एडवांस बिल जारी करण जो, ऐं जेसि ताईं कमु नथो थिए, कुझु परसेंटेज कमु थिए, उन खां बाद में जेको आहे मेयरमेंट जेको बुक जेको आहे ठहे, ऐं एमबीज़ जंहिंखे चवंदा आहियूं असां, उन खां पोइ जेको आहे त पर मसइलो इहो आहे त हिते सॼे हिन मामले में हिकिड़ी शइ जेका असां जेको आहे त ऑब्ज़र्व कई आहे, एमपीए बि नादर ख़ान मक्सी किथे आहे? शदाद कोट में हेॾो प्रोजेक्ट हले थो, हेॾो कमु हले थो, उन जा माण्हू हिन सॼे मामले खां जेको आहे त लातालुक बणियल आहिनि, उन्हनि जी का बि नज़रसानी कोन आहे, उहो पाण जेको आहे स्क्रीन खां ग़ाइबु आहिनि। ऐं उन खां अलावा जेको आहे त कुझु वक़्तु अॻु में असांजी या मुंहिंजी तव्हांजी सभिनि जी ॻाल्हि ॿोल थी, ख़ुर्शीद अमन जुणे जेको MNA आहे असांजो, उन जेको चयो त मां सॼे कम खे सुपरवाइज़ पाण कंदुमि, ऐं उन जी सुपरवाइज़री में जेको आहे इहो जेको कमु हले पियो, छा वाक़ई ही सॼे मामलात खां उहो वाक़ुफ़ु आहे
या उनखे बि जेको आहे त मथां क्रॉस करे बाईपास करे इहे कम कया वञनि था। ऐं उन खां अलावा गॾोगॾु जेको हिकिड़ो ॿियो मुंहिंजो नंढो सुवालु आहे, जंहिं पाड़नि में जिन जिन जायुनि तां इहो कमु थिए थो, छा उतां जे जेको काउंसलर आहे उनखे एतमाद में वठणु इंतिज़ामिया जे ज़िम्मेदारी में कोन थो अचे, ऐं तालके जे चेयरमैन खे पाण सां गॾु खणी उनखे जेको आहे कमु करणु, जेको आहे उनखे एतमाद में वठणु, उनखे कमु ॾेखारणु ऐं उन जी सलाह मुशावर सां कमु करण जी ज़िम्मेदारी कोन आहे? छो जो हीउ जॾहिं अरबे रुपयनि जो प्रोजेक्ट पूरो थींदो त हैंड ओवर त मक़ामी इंतिज़ामिया खे करिणो आहे न। हिते अॻु में बि जीअं मोहम्मद याद ॻाल्हि करे वियो आहे त अरबे रुपयनि जा प्रोजेक्ट आया आहिनि, उहे सभु नाकारा बणिजी विया आहिनि। जंहिंजो मिसाल आदमानी फाटक आहे, जेको तव्हांजो गंदे नालो जेको वञे पियो, जेको आहे ड्रेनेज जेको आहे नालो वञे पियो, उहो तव्हांजो फैल थी वियो आहे। शहर में जेको ताज़े हाणे जेको आहे ड्रेनेज असां पब्लिक हेल्थ वारनि ठाहियो करोड़े रुपए जी लागत सां, जिथे पाण वेठा आहियूं इन खां थोरे फ़ासिले ते इहो सॼो फैल वियो आहे। छा इंतिज़ामिया इन जी ज़िम्मेदारी कोन आहे? चूंडियल नुमाइंदा नज़र कोन पिया अचनि? मीर नादर ख़ान बख्शी किथे आहे? तव्हांजी छा ॻाल्हि ॿोल थी आहे शहरी इतिहाद सदर हुजण नाते? मुंहिंजो ख़्यालु आहे त असां जेको तव्हां ॻाल्हि कयो पिया चूंडियल नुमाइंदनि जी, MLA जी, MP जी, ऐं मीर नादर मक्सी जी, ऐं उन सां गॾोगॾु ख़ुर्शीद जूनी जो, त बुनियादी तौर ते ख़ुर्शीद जूनी जो त नज़र अचे पियो, उहा मीटिंग कई अथई ऐं एक्टिव लॻो पियो आहे हिन सॼे मामले में, ऐं वचे सॼी जी निगरानी बि करे रहियो आहे। केतिरी उन जी इनवॉल्वमेंट आहे, केतिरो कीअं आहे। बाक़ी नादर मक्सी जे हवाले सां मां इहो ज़रूरु चवंदुसि त इहे हिक ॿिए खां गॾियल आहिनि, उन्हनि जो कोई एॾो वॾो मामिलो न आहे। जेके बि मामला ईंदा, जेके बि हिसो पतियूं आहिनि, जेके कमकार आहिनि, उहे हिक ॿिए जे सलाह मशवरे खां बग़ैर सिलसिलो हलंदो बि कोन। त हीअ पंहिंजे सलाह मशवरे में ज़रूरु आहिनि। पोइ थी सघे थो पब्लिकली ज़ाहिर न आहिनि, पब्लिकली भली ज़ाहिर न हुजनि, हुननि जो कमु जिथां थियणो आहे, जहिड़े नमूने सां थियणो आहे उहो थी रहियो आहे। उन खे पब्लिकली करण जी कहिड़ी ज़रूरत? पब्लिकली वधि वधि कमु आहे, कमु त ब्यूरोक्रेसी खां उन्हनि खे वठिणो आहे, ऐं ब्यूरोक्रेसी खे बि जेके मामला मिलियल आहिनि ऐं जहिड़े क़िस्म जा ऑफिसर रखणा अथनि उहो रखिया अथनि, उहो कमु सिलसिलो हले थो। असांजो जेको मसइलो आहे बुनियादी तौर ते इहो आहे त जेको कमु आहे उहो कमु ठीक थिए पियो या न पियो थिए, असां उन मसइले ते घणो उन्हनि ते रहंदासीं। हिननि जा पंहिंजा मामला आहिनि, इन ते असांखे तव्हांखे ज़ाहिरी तौर ते जेके बि वॾा माण्हू आहिनि नज़र ईंदा आहिनि जहिड़े में, ऐं बंदूकूं खणी ऐं चवंदा ॼाण हिक ॿिए खे मारे था, पर ईअं न हूंदो आहे। इहे वॾा माण्हू असां तव्हां खां घणा अॻिते आहिनि, घणो ज़ाहिरी तौर ते पाण खे ॾेखारींदा, उन्हनि में कुझु न हूंदो। हू पंहिंजे मफ़ादनि जे मामले में गॾु आहिनि। सिर्फ़ु विछड़ियल असां ग़रीब आहियूं, मिसकीन आहिनि, जेके मज़दूर तबिको आहे या जेके सियासी समाजी कारकुन आहिनि, इहे असां हिक ॿिए खां छिड़ विछड़ आहियूं, जंहिंजो ही फ़ाइदो पिया वठनि। तो बुनियादी तौर ते मुंहिंजो ज़ाती तौर ते इहो आहे त हीउ जेको हाणे कमु थियो आहे, जहिड़े नमूने सां पैसा हिननि रिलीज़ कया आहिनि, कानूनी तरीक़े सां कया आहिनि, न कया अथनि, जीअं मोहम्मद याद ॿुधाई तरीक़ेकार हूंदो आहे, सिस्टम हूंदो आहे, ऐं हिकिड़ो आहे, इहो त पंहिंजे जॻह ते सिलसिलो आहे। पर हिन वक़्तु फौरी तौर ते ॾिसण जी ज़रूरत आहे त हीउ कमु शुरू थी चुको आहे। त असांखे सभिनी खे इहे जेके बि एक्टिव दोस्त आहिनि, सियासी दोस्त आहिनि, मोहम्मद याद वारा आहिनि, ॿिया दोस्त आहिनि, उन शइ खे नज़रसानी कनि। असां बि हेॾां जेके पाण मालूमात रखूं था, इन्हनि खे इन नमूने सां असां अॻु में इहो चयो आहे त न वरी असां उन्हनि जी रुकावट बणंदासीं कम जो, त हे ईअं सम्झंदा फशरी कंदासीं पोइ कमु रुकिजी वेंदो, पर ईअं न थींदो। कमु बि हर सूरत में हलंदो, पर हिननि खे उहे ग़लति कम में साथी बि कोन थींदासीं। ग़लति कम में साथी न थींदासीं, ऐं ग़लति कमु जिथे थींदो उन जी निशानदेही कबी, ऐं उन ऑफिसर खे उहे अखि ॾेखारिबो। ऐं ईअं न थिए जो बसि हे वठी अचनि हिकिड़े करप्ट माण्हू खे विहारे ऐं सॼो कुझु कंदा। पोइ हिन दफ़े शहदाद कोट वारा वेठा हुजनि, अॻे ई हिननि असांखे हे माण्हुनि खे इलाही तकलीफ़ूं ॾिनियूं, शहदाद कोट खे तबाह बर्बादु कयो वियो आहे, मुआशी तौर ते शहदाद कोट घणो पोइ ते वियो आहे, बिज़नेस में पोइ ते वियो आहे, वापार में पोइ ते हलियो वियो आहे। शहदाद कोट हिकिड़ी खंडरात वारी तस्वर में आहे। अहिड़े सूरत हाल में पोइ बि ही अञा हिन पंहिंजे लालच ऐं वॾे हिर्स में जेकॾहिं पेर विझण जी कोशिशि कंदा, त मुंहिंजो ख़्यालु आहे हाणे पोइ थोरो पेर में को न को कंडो ज़रूरु लॻंदो। हाणे पेर में कंडो ज़रूरु लॻंदो, ऐं जेको आहे त शहदाद कोट जा शहरी बिल्कुलु सुजाॻ आहिनि। ऐं टाइम जी घटिताई जे करे जेको आहे त मोहम्मद याद आख़िर में तव्हां खां इहो पुछंदुमि, तव्हां हिन मामले ते सॼे ते पंहिंजो जेको आहे तमामु नंढड़ो पर जीअं कूदे में दरिया खे बंदि कबो आहे, तव्हां पंहिंजो कमेंट। असां हाणे ॾिसो न, मां पहिरियों ई चयुमि त चूंडियल नुमाइंदा हिन जा सॼे मामले जा ज़िम्मेवार आहिनि, उहो MLA हुजे या MP हुजे। मिसाल हाणे MP असांजो मीर नादर मक्सी, जॾहिं ही कमु शुरू थिया आहिनि त हू भॼी वञी अमेरिका में वेही रहियो आहे। छाजे करे? छा उनजी ज़िम्मेवारी न आहे त इहो एॾो वॾो प्रोजेक्ट आहे शहरनि जे लाइ, हू तव्हांजो 40 सालनि खां वोट वठंदो रहियो आहे, त हू हिते वेहे पंहिंजी उन नज़रसानी करे, पंहिंजी निगरानी में उहो कमु करे, उन्हनि जी जेको आहे सो शफ़ाफ़ियत ते नज़र रखे, इहा उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे। ऐं उन खां पोइ मां त इहो चवंदुमि त हीउ जेको हेॾो मेगा प्रोजेक्ट आयो आहे शहदाद कोट जे शहरनि जे लाइ, इन जो ईअं इन HCN मुसवर कलोड़ जे हवाले करे छॾे ॾिजे। मां सम्झां थो इहो ईअं आहे त जीअं खीर जो चौकीदार ॿिले खे विहारिजे, त
ॿेले खे ज़िमेवारी ॾिजे तूं हिन खीर जी चौकीदारी कर ऐं उनजो नतीजो जेको निकिरंदो उहो असां तव्हां सभु सम्झी सघूं था। त एक्सीएन मुसवर कलोड़ जे बजाए मां इहा ॻाल्हि कंदुमि ऐं मुतालबो बि कंदुमि त सीशन जज जी निगरानी में हिन सॼे कमु करायो वञे। जेका पेमेंट थिए थी उहा बि सीशन जज जी निगरानी में थिए ऐं जेको कमुकारु थिए थो उनजो मयार उनजी सॼी जेके आहिनि शयूं उहे सीशन जज जी निगरानी में थियनि। न त ही वॾा बगेड़ियनि ऐं जहिड़ो मुसवर कलोड़ो आहे त अहिड़ा असांजा चूंडल नुमाइंदा आहिनि। सभु पाण में गॾियल आहिनि, सभु पाण में मिलियल आहिनि, सभिनी जो पाण में हिसोपति तय थियल आहे। हीउ रुॻो असांखे आम माण्हुनि खे शहरनि खे बेवकूफ़ था बणाइनि ऐं ही ड्रामा करे ही जेको आहे सो नाटक करे ही सॼे हिन पैसा हड़प करण जे चकर में आहिनि। पीपल्स पार्टी जी मक़ामी क़यादत हुजे या असांजा चूंडल नुमाइंदा हुजनि, इहे सभु पाण में गॾु आहिनि। इन जे करे सिंध हुकूमत खां ऐं ॿिया जेके जांच इदारा नेबा FIR ॿिया जेके बि इदारा आहिनि उन्हनि सभिनी खां असां इहो मुतालबो कयूं था त हिन कम जी कड़ी निगरानी कई वञे ऐं सीशन जज खे हिन कम जी निगरानी ऐं ज़िमेवारी सौंपी वञे। वॾी महिरबानी। जीअं त नाज़रीन असां ॻाल्हियूं ॿुधियूं शहरी इतिहाद सदर अब्दुल वहाब ऐं उन खां अलावा STP अॻवान मोहम्मद हयातुन जेको आहे तफ़सीली जेको आहे हिन मामले ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल कई आहे। उर्दू में जेको आहे हिकिड़ी चवणी आहे अभी इसके इम्तिहान और भी है। ही शुरूआत आहे, अॼु पहिरियों प्रोग्राम हुयो ऐं हालांकि कल्ह जेको आहे बाज़ाब्ता तौर ते शहर में जेको आहे कम जी शुरूआत थी आहे ऐं हालांकि बिल जेको आहे हिनखे हफ़्तो गुज़री चुको आहे त इहो किरोड़े रुपया जेके जारी थी चुका आहिनि। ठीकु आहे, रमज़ान शरीफ़ आहे, मथां ईद बि आहे, भली पंहिंजो इहा ईद मल्हाइनि, पर शहदाद कोट जा शहरी सुजाॻ आहिनि ऐं हाणे पंहिंजे शहर जे हर जेको कमु आहे, हर जेका स्कीम आहे उन जे मथां करड़ी अख रखी करे जेको आहे उन्हनि जी जेको आहे निगहबानी कई वेंदी ऐं ईंदड़ वक़्त में ऐं तमामु शयूं अञा बि जेको आहे त तव्हांजे साम्हूं अश्कार थियणियूं आहिनि सबूतनि सां गॾु, साबितुनि सां गॾु, ईअं पंहिंजे शहरनि जे हिकिड़े पैनल सां गॾु इनशाला जेको आहे ईंदड़ वक़्त में तव्हांखे अपडेट कंदा रहंदासीं। पर आख़िर में मां इहो ज़रूरु चवंदुमि त जेको आहे असांजे तक जे चूंडियल नुमाइंदनि ख़ासि तौर ते MLA ख़ुर्शीद अहमद जुड़ेजो जेको दावा करे पियो त मां हिन जेका स्कीम आहे ऐं जेका ही मेगा प्रोजेक्ट आहिनि उन्हनि जे मथां जेको मां पाण निगहबानी कंदुमि, उहो निगहबानी कंदे नज़र कोन पियो अचे। थी सघे थो उनखे सलेमानी टोपी पातल हुजे, असांखे नज़र न पियो अचे। MP अमीर नादिर ख़ान बख्शी जेको हिन वक़्तु मुल्क खां ॿाहिरि आहिनि, इहो बि सवालिया निशान आहे ऐं उहे छो हिन वक़्तु पंहिंजे शहर खां ॿाहिरि आहिनि, पंहिंजे शहर में मेगा प्रोजेक्ट हलनि पिया, उन्हनि जी निगहबानी उन जा उहे माण्हू किथे आहिनि जेके बार बार जेके सोशल मीडिया ते लिखंदा हुया त फिलाणे खान साहब जे हुकुम ते ही कमु थी रहियो आहे। जॾहिं शहर में नाली साफ़ थिए थी चओ था फिलाणे खान जे हुकुम ते ही कमु थी रहियो आहे। हाणे तव्हां छो नथा लिखो त फिलाणे खान साहब जे हुकुम ते ही जेको कमु थी रहियो आहे, फिलाणे खान साहब जे हुकुम ते ही किरोड़े रुपया जारी थी रहिया आहिनि। सो सभिनी शहरनि खे पंहिंजे शहर जी मालिकी करण जी ज़रूरत आहे ऐं तव्हांजो मेज़बान माशूक अली खोसो जेको आहे त वक़्त जी क़िलत जे करे तव्हां खां इजाज़त घुरे थो। वॾी महिरबानी।